टंडोडियाम मां ख़बर ॾींदा हलो त टंडोडियाम वेझो ॻोठ नसीर खान पसियो में सेनेट एलिज़ाबेथ अस्पताल पारां हिक ॾींहं जी मुफ़्त तबई कैंप लगाई वई। पुरअमन सिंध पाकिस्तान कैंप लगाइण में भरपूर ताउन कयो। कैंप में 350 खां वधीक मरीज़न जो मुआयनो कयो वियो ऐं मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौके ते सेंट एलिज़ाबेथ टीम जे इंचार्ज फरियाद इनायत डॉक्टर उसामा ऐं मज़हर अली सोलंकी चयो त ही कैंप ख़िदमत कल्क जे तहत लगाई वई आहे त जीअं हिते जे मुस्तहक गरीब माण्हुनि जो मुफ़्त में इलाज कयो वञे। हिते गैस्ट्रो टाइफाइड ऐं चमड़ी जी बीमारियुनि जे मरीज़नि जो मुआयनो कयो वियो ऐं मुफ़्त में दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौके ते पुरअमन सिंध पाकिस्तान जे चेयरमैन मोहम्मद सलीम मेमून, वाइस चेयरमैन अल्ताफ हुसैन चयो त सेंट एलिज़ाबेथ अस्पताल बिना फर्क जे रंग नस्ल ऐं ज़ात पात जे इंसानियत जी ख़िदमत करे रही आहे ऐं पुरअमन सिंध पाकिस्तान जी टीम जे सेंट एलिज़ाबेथ जी टीम सां गॾु टंडोडियाम ऐं भरपासे जी कैंपुनि में ताउन कयो वए ऐं इंशाअल्लाह अहिड़ी तरह मदद जारी रहंदी जॾहिं त डॉक्टर उसामा ऐं संदसि टीम कैंप में खिदमतूं सरअंजाम ॾिनियूं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।